जी नाज़रीन, जीअं त कुझु ॾींहं पहिरियां मीरठ शहर में हिकिड़ो धाड़ो लॻो हुयो कणिक जो जिन्स जो जेको वापारी हो जुबेर अहमद कोरी। अॼु तक़रीबन उनखे 5-6 ॾींहं गुज़री विया आहिनि, न उन जा जेको आहे सो धाड़े जा के फोरू गिरफ़्तार थिया आहिनि, न वरी का FIR थी आहे। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो जेको आहे सो छा चवणु आहे। असां वटि बदअमनी चोट चढ़ी वई आहे। उन में असांखे 5 ॾींहं थिया आहिनि, असांखे धाड़ो पंहिंजो वापसि कराए ॾिनो वञे, न त असां हाईवे ते धरणो हणंदासीं। असां SSP खे अपील था कयूं त असांखे पंहिंजी वारदात जो जेको धाड़ो लॻल आहे उहो वापसि कराए वञे। में धाड़ो लॻो आहे जंहिंजो अञा ताईं पुलिस को बि नोटिस कोन वरितो आहे। SSP खैरपुर खे घुर्जे त उनजो नोटिस वठे, न वरी को अहिड़ो रूपोश ॾिवारी गिरफ़्तार थियो आहे। पुलिस खे का बि ख़बर कान का त रूपोश ॾिवारी कहिड़ा आहिनि असांजे हद जे अंदरि। जेके बि ॾिवारी आहिनि पुलिस को बि हिन महिल ताईं गिरफ़्तारी अमल में न कई आहे, न कॾहिं को कंहिं माण्हू खे ॿधो अथई। SSP खैर खे गुज़ारिश आहे त हुन सां तावन करे। को बि अमलदार हिन महिल ताईं कोन पहुतो आहे। ॿाहिरि रोज़ी करे नथा करे सघनि, वापारी माण्हू आहे, इन करे हिन सां तदारक कयो वञे। नाज़रीन, जीअं त तव्हां ॻोठ मीरठ जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको हिकिड़ो वापारी हुयो जुबेर कोरी, उन जे घर में 14 खां 15 लख रुपयनि जो जेको धाड़ो लॻो हुयो, सरेआम 14 खां 15 जेको आहे सो हथियारबंद उन जे घर में घिरी करे हुननि जे ॿारनि ऐं औरतुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जी जेको आहे सो वारदात करे विया। लेकिन हींअर ताईं 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन जो इहो चवणु आहे त असांजी को बि रिकवरी न थी आहे, न वरी कंहिं ॾोहारीअ खे गिरफ़्तार कयो आहे। कैमरा टीम सां गॾु तस्लीम अहमद, टाइम न्यूज़।